अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम पेश कजे थो ख़बरनि जी दुनिया। 27 जुलाई छंछर जो ॾींहुं प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर अव्हां जो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां नज़र विझूं था ख़ासि ख़बरनि ते। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जे ख़ासि मुआवन इरफान सिद्दीकी खे मसवाड़ एक्ट में गिरफ़्तार कयो वियो आहे। ट्रंप इंतज़ामिया पाकिस्तान जी मिलिट्री मदद ॿीहर शुरू करे छॾी। जरगे ख़िलाफ़ अदालत में छो वएं? घोटकी में बासरनि तरफ़ां इंसानियत जा लीका लताड़े ॻोठाणे ते वहशियाणो तशदुद। गढ़ी यासीन भरिसां मुबैना पुराणे तकरार तां औरत क़तल। कराची में कपिड़े जे गोदाम में बाह, फायर ब्रिगेड जूं गाॾियूं बाह विसाइण में मसरूफ़। रतोदेरो में वधीक टिन ॼणनि खे एड्स जी तस्दीक, अंग 965 थी वियो। नामियारो सूफ़ी रागी सैयद मोटन शाह बि हमेशह लाइ विछड़ी वियो। लाड़काणे में PhD टेस्ट पास उमेदवारनि जो ॻिची में मानी हथनि में देगड़ा खणी ऑफर आर्डर लाइ एहतिजाज। चक इस्पताल में उबाश नौजवाननि जी अमले सां बदतमीज़ी ऐं भञ डाह। मिठीअ में नशे में धुत वापारी जी ज़ाल सां मुबियाना छेड़े बाद आपघात जी कोशिश, पुलिस पहुची सोघो करे वरितो। बदीन में तेज़ हवाऊं समुंड जूं वीरूं चढ़ण करे सवें एकड़ ज़मीन ऐं केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया। जाम शोरे में माहौलियात दुश्मनी जारी, DC हाउस ॿाहिरां वण वढिया विया। नौशहरे भरिसां अगवा ॼाणायल नारी मुबियाना तौरु हथियारबंदनि जे चंबे मां पाण छॾाए घर पहुची वई। अमड़ सुमेत एहतिजाज। लाड़काणे जे मदरसे में पढ़ंदड़ बंगलदेरो वासी निगर हफ़्ते खां गुम। मदरसे इंतज़ामिया तरफ़ां अणॼाणाई जो इज़हार। वारिस ॻोल्हा लाइ दरबदर। ॾहरकी भरिसां तेज़ रफ़्तार बस शागिर्द खे चिभाड़े मारे छॾियो। नौशहरे फिरोज़ भरिसां गटर नाले मां ताज़े ॼावल ॿार जो लाश हथ। ऐं हाणे हलूं था तफ़सीली ख़बरनि ॾांहुं। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जे ख़ासि मुआवन इरफान सिद्दीकी खे किराएदारी एक्ट जी भञकड़ी करण ते जेल मोकिलियो वियो आहे। पुलिस राति देर सां कार्रवाई करे इरफान सिद्दीकी खे गिरफ़्तार करे इस्लामाबाद जे रमना थाणे ते मुंतक़िल कयो। पुलिस जो चवणु आहे त इरफान सिद्दीकी मसवाड़ ते घर ॾिनो हो। हुन न थाणे ते रिपोर्ट कराई हुई ऐं न वरी ॿुधायो हो। जॾहिं त भाड़ा एक्ट ते बि मुकमिल तौरु अमल न कयो। उनखां सवाइ जावेद इक़बाल नाले शख़्स खे बि गिरफ़्तार कयो वियो आहे, जेको इरफान सिद्दीकी जे घर में भाड़े ते रहंदड़ हो। पुलिस सेक्शन 188 तहत केस दाख़िल करण बाद इरफान सिद्दीकी खे मजिस्ट्रेट महरेन बलोच जी अदालत में पेश कयो ऐं संदसि अदालती रिमांड जी इस्तदा कई वई। जॾहिं त इरफान सिद्दीकी जे वकील अदालती रिमांड वारी इस्तदा जी मुखालफ़त कंदे खेसि रिमांड ते आज़ादु करण जी दरख़्वास्त कई। अदालत इरफान सिद्दीकी जे वकील जी दरख़्वास्त रद्द कंदे खेसि 14 ॾींहनि जे अदालती रिमांड ते जेल मोकिले छॾियो। इस्लामाबाद जी पुलिस तरफ़ां इरफान सिद्दीकी ऐं संदसि घर में किराए ते रहंदड़ शख़्स खे हथकड़ियूं लॻाए अदालत में पेश कयो। वाज़ह रहे त इरफान सिद्दीकी नवाज़ शरीफ़ जी वज़ारत उज़्मा वारे दौर में संदसि ख़ासि मुआवन हो, जॾहिं त हू मुख़्तलिफ़ अख़बारनि में कालम पिणु लिखंदो रहे थो। घोटकी भरिसां ॻोठ ख़ान मौलूदी में बासर जवाबदार अमानुल्ला चाचड़ ऐं संदसि साथियुनि इंसानियत जा लीका लताड़ींदे ॻोठाणे खे वहशियाणे तशदुद जो निशानो बणायो। जवाबदार अमानुल्ला चाचड़ ऐं संदसि ॿिनि साथियुनि अधड़ोट उमिरि जे ॻोठाणे जमालुद्दीन चाचड़ खे रोके वहशियाणे तशदुद जो निशानो बणायो। जवाबदार ॻोठाणे खे गहलींदा रहिया, जॾहिं त ॻोठाणे पाक किताब जा वास्ता ॾींदे मिनथूं कंदो रहियो, पर कंहिं संदसि हिकु बि न ॿुधी। ॻोठाणनि जो चवणु आहे त अमानुल्ला चाचड़ डिघे अरसे खां ॻोठाणे जमालुद्दीन जी ज़मीन फॿाइण जी कोशिशि करे रहियो हो। खेनि दॿाइण में
दबाव में आणण लाइ कुझु ॾींहं अॻु जरगो करे संस पुट नज़ीर चाचड़ ते कारह जो इल्ज़ाम मढ़ियो वियो। अमानल्ला चाचड़ पंहिंजी सरपंची में जरगो करे नौजवान ते पंहिंजी भाॼाई सां कारह इल्ज़ाम मढ़ियो, जॾहिं त जमालुद्दीन चाचड़ ते संग चटी बि विधी ऐं कारह इल्ज़ाम हेठि आयल संस पुट खे ॻोठ नेकाले ॾियण जी फ़तवा जारी कई। गढ़ी यासीन भरिसां पुराणे तकरार तां ॻोठ अब्दुर्रहमान शर में शर बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो, जॾहिं त नौजवान नारी साजिदा ज़ाल असद शर गोलियूं लॻण सबबि मौक़े ते क़त्ल थी वई। पुलिस लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले करे छॾियो। नारी जे वारसनि जो चवणु आहे त नज़ीर ऐं नादिर शर जी धुर जे हथियारबंदनि पुराणे तकरार तां ॻोठ ते हमिलो कयो, जंहिंमें साजिदा खे गोली लॻी ऐं हूअ क़त्ल थी वई। साॻियनि जवाबदारनि 1 साल अॻु संदन नौजवान इब्राहिम शर खे पिणु क़त्ल कयो हो। इलाइक़े में चोॿोल आहिनि त ॿिनि भाइरनि आगा शर ऐं फ़ौजी शर विच में झेड़ो थियो, जंहिं दौरान फायरिंग में साजिदा शर खे गोली लॻी ऐं हूअ क़त्ल थी वई। मां जोई आहियां सोई आहियां सुमेत मुख़्तलिफ़ कलाम ॻाए पंहिंजी अनोखी सुञाणप कराईंदड़ सिंध जो नामियारो सूफ़ी रागी सैयद मोटण शाह बि हमेशह लाइ विछड़ी वियो। सैयद मोटण शाह मुख़्तलिफ़ बीमारियुनि सबबि लाड़काणे जी चांडका इस्पताल में दाख़िल हो। अॼु सुबुह जो दिमाग़ जी रग फाटण सबबि हुन दम धणी हवाले करे छॾियो। संदसि मढ़ अबाणे ॻोठ पीर ॻोठ भरिसां राहूजा नियो वियो, जिते जनाज़े निमाज़ बाद मढ़ खे मिटी माव हवाले कयो वियो। मुख़्तलिफ़ बीमारियुनि सां झेड़ींदे लाड़काणो जी चांडका इस्पताल में लाॾाणो करे वियल सिंध जे मशहूरु सूफ़ी फ़नकार फ़क़ीर सैयद मोटण शाह सचल सरमस्त सुमेत केतिरनि शाइरनि खे पंहिंजे अमुल आवाज़ में रिकॉर्ड कयो ऐं हुन केतिरा ई अमुल कलाम ॾिना। सिंध जो ही नामियारो रागी लावारसी जी हालत में इस्पतालनि जा धिका खाईंदो रहियो। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सक़ाफ़त खाते खे कयल अपीलूं बि आगामी न सघियूं ऐं बीमारियुनि सां झेड़ींदे नेठ लावारसी जी हालत में जहान छॾे वियो। यादि रहे त काल्ह सैयद मोटण शाह जो पुटु पिणु लाॾाणो करे वियो हो। रतो देरो में वधीक 3 ॼणनि खे HIV जी तस्दीक बाद औरतनि ऐं ॿारनि सुमेत एड्स मरीज़नि जो अंग वधी 965 थी वियो आहे। तालका इस्पताल में क़ाइमु थियल कैंप ते शहर ऐं भरपासे जे इलाइक़नि खां पहुतल 58 ॼणनि जे रत जी स्क्रीनिंग टेस्ट कई वई, जंहिं दौरान वधीक 3 ॼणनि खे HIV जो मर्ज़ हुजण जी तस्दीक थी। लाड़काणे में PST टेस्ट पास उमेदवारनि खे अञा ताईं ऑफर ऑर्डर नाहिनि मिलिया, जॾहिं त उन्हनि ॻिची में मानी ॿधी ऐं देगड़ा हथ में खणी अनोखो एहतजाज रिकॉर्ड करायो। प्राइमरी स्कूल टीचर जी भर्ती लाइ टेस्ट ॾींदड़ उमेदवारनि ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ 281 ॾींहं बि अनोखो एहतजाज जारी रखियो। उन मौक़े ते अॻुवाणनि अली ॾिनो गाद, नज़ीर भुट्टो, अली ॾिनो शेख, शफ़क़त खोखर ऐं ॿिनि दाहियो त 2009 में असां प्राइमरी टीचर तौरु भर्तियुनि लाइ टेस्ट पास कई, पर अञा ताईं ऑफर ऑर्डर नथा ॾिना वञनि। हुननि चयो त असांखे जल्द ऑफर ऑर्डर ॾेई बेरोज़गारी खां बचायो वञे। चक इस्पताल में गुज़िरियल ॾींहुं शराब जे नशे में धुत कुझु माण्हुनि पारां इस्पताल जे अमले सां थियल बदतमीज़ी ऐं भञ-डाह ख़िलाफ़ इस्पताल जे अमले OPD बंदि करे एहतजाज कयो। डॉक्टर ग़ुलाम हादी सुमरो, बरकत महर, ग़ुलाम मुर्तज़ा महर, निसार महर ऐं ॿिनि जी अॻुवाणी में इस्पताल अमले ॿाहनि ते कारियूं पटी ॿधियूं ऐं एहतजाज कयो। इस्पताल अमले मूजिबि गुज़िरियल ॾींहुं नशे में धुत ओबाश नौजवाननि इस्पताल में अमले सां मुंहुं मारी करे भञ-डाह कई, जॾहिं त चक इस्पताल जे एडमिन ग़ुलाम मुर्तज़ा महर जी फ़रियाद ते 3 ॼणनि अख़्तर, मसूद ऐं सादिक चने मथां चक थाणे ते NC दाख़िल कराई वई हुई, पर 24 कलाक गुज़रण बावजूदि हिकु बि जवाबदार गिरफ़्तार न थी सघियो। मिठी भरिसां नौजवान वापारी मुबियाना नशे में धुत थी ज़ाल सां झेड़े बाद आपघात जी कोशिश कई। पुलिस पहुची नौजवान खे गिरफ़्तार करे वरितो। महेश्वरी पाड़ जे रहवासी नौजवान लजपत महेश्वरी मुबियाना घर में नशे में धुत थी घर अंदरि ज़ाल सां झेड़ो कयो।
जंहिं बाद पाण ते पेट्रोल हारे बाहि ॾियण जी कोशिशि कई त नारी जे इतला ते पुलिस पहुची वई। अहलकारनि नौजवान वापारी खे आपघात करण खां रोके वरितो ऐं बाद में खेसि गिरफ़्तार करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त नौजवान नशे जी हालत में हो ऐं औलाद न थियण जे मामले तां ज़ाल सां झेड़ो कयो। जेकॾहिं पुलिस थोरी देरि बि करे हा त नौजवान पाण खे बाहि ॾेई चुको हुजे हा। पुलिस मूजिबि नौजवान जो मेडिकल चेकअप कराइण बाद आपघात जी कोशिश ऐं नशो वापराइण जो केस दाख़िल कयो वेंदो। तेज़ हवाऊं समुंड जूं वीरूं चढ़ण सबबि बदीन जे 6 देहनि जी 100 एकड़ ज़मीन 10 ॻोठ पाणी जे घेरे हेठि अची विया आहिनि। इलाइक़े मां लॾ पलाण बि शुरू थी वई आहे। गुज़िरियल 3 ॾींहनि खां बदीन ज़िले में तेज़ सामूंडी हवाउनि सबबि जिते ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई, उते ज़िले जी सामूंडी पट्टी में तेज़ हवाउनि सबबि समुंड जूं वीरूं चढ़ण करे समुंड जो पाणी अचण करे 6 खां मथे देहनि पटे जी सांढो चोरहडी वाहियारो नरेड़ी ऐं ॿियनि देहनि जे 4000 एकड़ ज़मीन पिणु समुंड जे पाणी हेठि अची वई आहे। वीरूं चढ़ण करे सारियाले फसल लाइ तयारु कयल 2500 एकड़ ज़मीन पिणु समुंड जे खारे पाणी हेठि अची वई आहे। ॿिए तरफ़ सामूंडी वीरूं चढ़ण बाद सामूंडी पट्टी जा क़दीमी ॻोठ शेख करियो भांडारी, हाजी हजाम कुंडड़ी, गोलो मंदरो, बहादुर लुंड, अली मोहम्मद मलाह, मोरियो मंदरो, अल्लाह बचायो मलाह, हाजी अहमद लुंड ऐं ॿियनि ॻोठनि में पिणु पाणी दाख़िल थी वियो आहे। जंहिंखां पोइ अक्सर ॻोठाणा ख़ौफ़ सबबि पंहिंजा ॿार बचा कढी लॾ पलाण करे मथां ऐं हंधनि ते वेही रहिया आहिनि। जॾहिं त सामूंडी वीरूं चढ़ण बाद सामूंडी पट्टी जा नंढा वॾा सिम नाला LBOD, अमीर शाह सिम, स्पाइंडल, ड्रेन, चोलरी, वेयर, मेरोवेस्टरनि खां सवाइ सामूंडी पट्टी जी ज़मीन खे फसलनि लाइ पाणी फ़राहम कंदड़ मीरवा शाख जी टेल खां समुंड जे पाणी दाख़िल थी वाह में उबतो वहणु शुरू कयो आहे। जॾहिं त ख़ासि करे राति जे वक़्तु तेज़ तूफ़ानी हवाउनि सबबि सामूंडी पट्टी जे ॻोठनि में ख़ौफ़ ऐं हिरास पखिड़िजी वियो आहे। ॻोठाणनि मिस्री शेख, साहिब गुल, अल्लाह बचायो मलाह, बशीर शेख ऐं ॿियनि ॿुधायो त गुज़िरियल 1 साल खां दरिया जो पाणी न अचण करे सामूंडी पट्टी जूं 6 दीहूं वीरूं चढ़ण सबबि पाणी हेठि आहिनि। जॾहिं त सारियुनि लाइ तयारु कयल ज़मीन में समुंड जो खारो पाणी अची वियो आहे, जेको तेज़ हवाऊं लॻण करे लगातार वधंदो अचे। सामूंडी हवाऊं न रुकियूं ऐं वाहन में पाणी न आयो त असांजा ॻोठ ॿुॾण जो ख़तरो आहे। हुननि वधीक चयो त पाणी न हुजण करे 6 देहनि मां 100 माण्हू लॾ पलाण करे विया आहिनि। हुननि चीफ जस्टिस खां घुर कई त सामूंडी पट्टी में पाणी जी खोट जो नोटिस वरितो वञे ऐं पाणी ॾेई समुंड जो पाणी वारो चाढ़ रोकण लाइ पिणु क़दम खंया वञनि। उत्तर वज़ीरिस्तान मां पाक अफ़गान सरहद वारे इलाइक़े में नामालूम दहशतगर्दनि फायरिंग करे पाक फ़ौज जे 6 जवाननि खे शहीद करे छॾियो, जिन में हवालदार ख़ालिद, सिपाही नवीद, सिपाही बचल, सिपाही अली रज़ा, सिपाही M बाबर ऐं सिपाही एहसन शामिल आहिनि। ऐं हाणे ख़बरनि जी दुनिया में पेश कयूं था अॼोको एडिटोरियल, जेको असां अव्हां लाइ चूंड कयो आहे सिंध एक्सप्रेस अख़बार मां, जंहिंजो उनवान आहे इम्कानी ॿोॾ ऐं बरसातूं, अॻुवाट उपाउनि जी ज़रूरत। मुल्क जे मुख़्तलिफ़ हिसनि में बरसातनि खां पोइ दरियाउनि में पाणी जी सतह बुलंद थी वई आहे, जंहिंजे करे केतिरनि ई हंधनि ते ॿोॾ जी सूरतहाल आहे। फील्ड कंट्रोल रूम मूजिबि सिंधु दरिया में राजनपुर वटि हेठिएं दर्जे जी ॿोॾ आहे, जंहिंजे करे फसल ॿुॾी विया आहिनि ऐं माण्हू लॾ पलाण करे रहिया आहिनि। जॾहिं त सिंधु दरिया में कोट मिठण वटि 2,80,000 क्यूसेक पाणी गुज़री रहियो आहे। ॿोॾ जे हवाले सां मुसलसल ऐलान थी रहिया आहिनि। उन बाबति हुकूमत कहिड़ी रथाबंदी कई आहे। ईअं न थिए जो महा ॿोॾ जा हुकूमत जा समूरा अंदाज़ा ग़लति साबित थियनि ऐं ॿोॾ सिंध जो सभु कुझु लोढ़े वञे।
उन लाइ अॻुवाट तदबीरूं इख़्तियार कयूं वञनि। ॿिए तरफ़ अॼु खां सिंध में चौमासी जो हिकु ताक़तवर सिस्टम दाख़िल थियण जा इम्कान ॾेखारिया विया आहिनि, जेको 31 जुलाई ताईं हली सघे थो, जॾहिं त बरसातनि जो सिलसिलो अञा हाणे शुरू थियो आहे, जेको फ़िलहालु हलंदो, जंहिंसां पिणु ॿोॾि में शिदत अची सघे थी। अहिड़ी सूरतहाल पैदा थियण खां पोइ असांजो सिंध हुकूमत खां इहो सुवालु आहे त हुन उन बाबति केतिरी तयारी कई आहे। कुझु ॾींहं अॻु जेका मामूली बरसाति पई, उन हुकूमत जे इंतिज़ामनि खे पधिरो करे छॾियो आहे। हैदराबाद शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति जो पाणी अञा ताईं बीठल आहे। सिंध में जीअं ई वसकारे जी मुंदि शुरू थींदी आहे त इंतिज़ामी नाअहली असांखे हर जाइ ते नज़र अचणु शुरू थी वेंदी आहे। जेके उपाउ इंतिज़ामिया खे बरसातनि खां अॻु वठणु घुरिजनि, उहे बरसातनि खां पोइ बि न वरिता वेंदा आहिनि, जंहिंजे करे नतीजो इहो निकिरंदो आहे त वॾनि शहरनि खां वठी निढनि शहरनि ताईं सभई पाणी में ॿुॾल नज़र ईंदा आहिनि। मतिलबु त बरसाति जेका रहमत आहे, सा इदारनि जी नाअहली जे करे ज़हमत बणिजी वेंदी आहे। बरसातनि जे करे वाहणनि, वस्तियुनि ऐं शहरनि जे रोडनि रस्तनि समेत शहरनि में गोॾे जहिड़ो पाणी मौजूदु हूंदो आहे, जंहिं मां इहो साबित थिए थो त हितां जो इंफ्रास्ट्रक्चर केतिरो नाकारा आहे। कंहिं बि शहर में इंफ्रास्ट्रक्चर ठाहिण वक़्तु उन ॻाल्हि जो ख़्यालु रखियो वेंदो आहे त बरसाति जे ॾींहंनि में उते पाणी गॾु न थी सघे ऐं न ई उनखे निकाल करण में देरि थिए, बल्कि जीअं ई बरसाति जो सिलसिलो शुरू थिए त पाणी बि निकाल थींदो रहे। माज़ी जी हुकूमत सदाईं इन ॻाल्हि ते ज़ोर ॾींदी रही त ईंदड़ वक़्तु जेके बरसातूं पवंदियूं उन्हनि लाइ हिफ़ाज़ती उपाउ वरिता विया आहिनि, पर जेका सूरतहाल साम्हूं आई, उन मां इहो साम्हूं आयो त हुकूमत रुॻो ॻाल्हियुनि जी हद ताईं माण्हुनि खे आथत ॾींदी रही। गुज़िरियल 10 सालनि जो रिकॉर्ड खणी ॾिसिजे त ख़बर पइजी वेंदी त हुकूमत शहरी निज़ाम खे बहितर करण लाइ केतिरा ऐं कहिड़ा उपाउ वरिता। जीअं त हाणे चौमासे जूं बरसातूं वसंदियूं, तंहिं करे बरसाति जो पाणी निकाल करण जे हवाले सां पहिरियों उपाउ त उहो वरितो वञे जो पाणी जा जेके बि लंघ आहिनि, उन्हनि खे बहितर करे पाणी लाइ खोलियो वञे, त जीअं बरसातनि जो सिलसिलो जीअं शुरू थिए त पाणी उन्हनि लंघनि मां आसानी सां गुज़री वञे। अॼु सिंध जे समूरनि शहरनि जा गटर असांखे बंदि नज़र ईंदा, छाकाणि त उन्हनि खे खोलण या उन्हनि खे बहितर करण लाइ सालनि जा साल कमु नाहे थियो, जंहिंजे करे बरसातनि वारी मुंद में जॾहिं बरसातनि जो पाणी गटरनि में पवे थो, गटर बंदि हुजण करे उहे उथली पवंदा आहिनि ऐं बरसातनि जो पाणी महीननि जा महीना शहरनि में बीठल हूंदो आहे, जंहिं मां केतिरियूं ई बीमारियूं जनम वठंदियूं आहिनि। तंहिं करे वरी बि अवामी ॿिटे अज़ाब जो शिकार थींदो आहे। छा शहरी इंतिज़ामिया ऐं सिंध हुकूमत हेतिरनि सालनि में शहरनि मां बरसाति जो पाणी निकाल कराइण जो रथाऊं जोड़े न पई सघे, जो अॼु अहिड़ो को निज़ाम मौजूदु न आहे जो बरसाति वसण खां पोइ माण्हू सुख जो साह खणी इहो इत्मिनान करे त बरसाती पाणी पाण मुरादो निकाल थी वेंदो। उन लाइ कंहिं बि क़िस्म जी मथाकुट न करणी पवंदी। हिन दौर में बि असांजो अवाम हुकूमत खां मुतालबो कंदो रहंदो आहे त बरसाति जो पाणी निकाल कयो वञे, जॾहिं त सुधरियल समाजनि में उहो को मसइलो ई न आहे। पाणी जी फ़राहमी खां वठी पाणी जे निकाल ताईं अॼु बि अवाम दरबदर थी रहियो आहे। असांजो सिंध हुकूमत खां मुतालबो आहे त ॿोॾि जी सूरतहाल पैदा थियण ऐं इम्कानी बरसातनि जे पेश नज़र तकिड़ा उपाउ वरिता वञनि त जीअं कंहिं वॾे इम्कानी नुक़सान खां बची सघिजे। हीउ हुयो अॼोको एडिटोरियल जेको असां खयो सिंध एक्सप्रेस मां, जंहिंजो उनवान हो इम्कानी ॿोॾि ऐं बरसातूं अॻुवाट उपाउनि जी ज़रूरत। प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया में हाणे शामिलु कंदासूं मज़मून जेको लिखियो आहे ग़ाज़ी बजीर, जंहिंजो उनवान आहे थर जी सूंहं, मोरनि जो नसल ख़तरे में। सिंध जो पुठिते पियल ख़ितो थर पार कर, जंहिंखे सहराई थर सॾियो थो वञे। थर जेको मारवी जो देश आहे त उनखे मोरनि जो देश बि सॾियो वञे थो।
थर वसीलनि सां त मालामाल आहे, पर हिते जी जेका कुदरती सूंह आहे उहा ॾिसण वटां हूंदी आहे। उन में थर जूं भिड़भांग भिटूं, क़ीमती वण, कारूंझर जबल, हज़ारे साल पुराणा क़दीमी माग, मारे जो खूह ऐं ॿिया माग शामिल आहिनि। थर में हिकु कुदरती सूंह इहा बि मौजूदु आहे जेका हितां जे मासूम सुहिणे पखी मोर जी सूरत में मौजूदु आहे। कुदरती रंग सां रंगियल हिन पखी जो नस्ल हिन वक़्तु ख़तरे हेठि अची वियो आहे। मुसलसल चइनि वरहनि खां पयल ॾुकार वारनि हालतुनि बाद मोर हिते हाणे नायाब थींदा पिया वञनि। मोरनि जे ज़िंदगीअनि ते हिन वक़्तु मौत लामारा ॾेई रहियो आहे, जंहिं करे थरी सख़्तु मायूसी जो शिकार थी विया आहिनि, छो त थरी माण्हू मोरनि सां पंहिंजनि बचनि वांगुरु प्यारु कनि था ऐं उन्हनि जी औलाद वांगुरु संभाल कंदा रहनि था। थर में ॾुकार, पाणी जी खोट, खुराक न मिलण बाद राणी खेत नाले वारी बीमारी मोरनि जे नस्ल खे तेज़ी सां ख़तमु करणु शुरू करे छॾियो आहे। थर जे समूरनि ॻोठनि में 2011 खां मोरनि में राणी खेत नाले वारी बीमारी पखड़ी, जेका हिन वक़्त ताईं जीअं जो तीअं जारी आहे। उन बीमारी जो शिकार थी नायाब मोर रोज़ानो मरी रहिया आहिनि। इस्लाम कोट भरिसां ॻोठ लूणियो समा में ओचितो थर जी फितरी सूंह मासूम पखी मोरनि ते पुरस्रार मौत मार बीमारी जो हमिलो थियण सबबि गुज़िरियल 2 ॾींहंनि में 4 मोर मरी विया आहिनि ऐं सवें मोर बीमारी में मुब्तला आहिनि। ॻोठाणा ॿुधाइनि था त मोर खे अखियुनि वटि सोज थिए थी, चकर अचनि था, पोइ हलण फिरण खां लाचार थी किरी पवनि था, खाइण पीअण छॾे ॾियनि था ऐं तड़पी तड़पी मौत जे मुंहं में हलिया वञनि था। लाॻापियल इख़्तियारनि खे इतला ॾियण बावजूदि मोर जो इलाजु अञा ताईं शुरू थी न सघियो आहे। वाइल्ड लाइफ खाते को तहरुक बि न वरितो आहे, जंहिं करे थर जो फितरी हुसन तबाह थी रहियो आहे। हिकु तरफ़ मोरनि ते मौत जा लामारा जारी आहिनि त ॿिए पासे मोरनि जो शिकार बि जारी आहे। बाथर शिकारी मोरनि जो शिकार कंदे नज़र अचनि था। मोरनि जो नस्ल मुकमल तौर ते ख़तरे में पइजी वियो आहे। थरवासी मोर पखियुनि खे पंहिंजे बचनि जियां पालीनि था ऐं औलाद जियां उन्हनि खे निपाइनि था। इहो ई सबबु आहे जो मोर ॿाहिराड़ी वारनि ॻोठनि जे घरनि में बेखौफ़ थी घुमंदा रहनि था। हिते आउं ज़िक्र कंदो हलां त मोरनि में राणी खेत बीमारी 2011 में पकड़ी हुई, जंहिं इस्लाम कोट तालके जी यूसी कोहड़ी खां मुंहुं कढियो। सॼे थर में तेज़ी सां पखिड़िजी हुई, जंहिं बाद मुसलसल बीमारी जारी रहण सबबि हिन वक़्त ताईं हज़ारनि जी तइदाद में मोर मरी विया आहिनि। हज़ारनि जी तइदाद में मोर बीमारी, बुख ऐं उञ विघे मरनि था, जंहिंजे करे मोरनि जो नस्ल घटिजे पियो। मोर एकड़ बेकड़ घुमंदे नज़र अचनि था। मोरनि सां शिकारियुनि बि कलूर कयो आहे। मोरनि जा बचा तोड़े उन्हनि जा बेज़ा खणी वञी मार्केट में वॾे अघ में विकिरो कया वञनि था। बचनि ऐं बेज़नि जे विकिरे सबबि मोरनि जो नस्ल ख़तरे में पइजी वियो आहे, पर लाॻापियल खातो मुकमल तौर ते तमाशाई बणियलु आहे। फौरी तौर ते वाइल्ड लाइफ खाते खे तहरुक वठी मोरनि जो इलाजु करे संदन नस्ल बचाइणु घुरिजे ऐं शिकारनि जे रस्ता रोक करे मोरनि जा चोरी थींदड़ बचा ऐं बेज़ा बचाया वञनि त जीअं थर जे फितरी सूंह बची सघे। हीअ मज़मून हो ग़ाज़ी बजीर जो, जंहिंजो उनवान हो थर जी सूंह मोरनि जो नस्ल ख़तरे में। ऐं हाणे प्रोग्राम में शामिल करियूं था ॾाहनि जा कोल। मौलाना अबुल कलाम आज़ाद लिखियो, जेकॾहिं किथे बि इंसाफ़ ऐं नाइंसाफ़ी जे विच में मुक़ाबिलो थींदो त आख़िरी फतह इंसाफ़ जी थींदी। हर इंसान हुअण जे नाते इंसान आहे, तोड़े जो उहो मथे ते ताज ऐं हथ में हुकूमत रखंदो हुजे। आज़ादी जे तालिबनि लाइ पहिरीं मंज़िल ज़िंदान ऐं क़ैद आहे। शेख अयाज़ लिखियो, चंड भले सम्झे त हू आसमान ते आहे, चिश्मे में हूअ कारूंझर जे पेरनि में ई पियल हूंदो।
ए अज़ली हक़ीक़त जे तूं ख़ूबसूरत आहीं त मूंखां जुदा छो थी हुएं। तुंहिंजो शुक्र आहे मुंहिंजा रब, अॼु मूंखे अधु पूरो किताब नसीब थियो आहे। ॾींहं ऐं राति ॿ पखी आहिनि जे सिज ऐं चंड जा आना लाहे उॾामी वेंदा आहिनि। माण्हू जी पिट गोली वांगुरु आहे जा बंदूक में वापसि अची न सघंदी। अयाज़ अमर शेख किताब टुटल टुकड़ा सलेब जा में लिखे थो, लावारसी जे लाश खे आख़िर कहिड़ी क़बर में दफ़न कजे जो हर मुअल दिलि बि धड़की लावारसी जी वज़ाहत जा दर खोले छॾे। आऊं त मोइन जे दड़े में दॿिजी वियल उन दिलबरी जी दाह आहियां जंहिंजी हर आस इश्क जे उभ खे माण्हुनि खां अॻु में ई मरी वई आहे। पंहिंजे पग खे बचाइण जे चकर में हाणे त असां खां सुर बि विसरी विया आहिनि। ऐं हाणे तारीख़ जे वर्कनि मां चूंड लिखणी प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया में पेश कयूं था। इहा लिखणी आहे दादा सिंधी जी, जंहिंजो उनवान आहे द्रावड़नि जो दौरु। तारीख़ में सिंधी क़ौम मां जिन पहिरियनि फ़र्दनि सिर क़ुर्बान कया ऐं जंग जे मैदान में कुॾी सिर तरी ते रखी मुल्क ऐं मिलत जी आज़ादी ऐं सालमियत लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं, तिन मां द्रावड़नि जो नालो सरे फ़हिरिस्त आहे। द्रावड़ सिंध जा असली बाशिंदा हुआ ऐं सिंध जे अवलीन तहज़ीब ऐं तमदन जा अमीन हुआ। मोहन जे दड़े ऐं हड़ापा जी हज़ीम तहज़ीब जा बानी हू ई हुआ। SV वेंकट सोसिरा लिखे थो त द्रावड़ी कबीला ॿाहिरां समुंड रस्ते या ख़ैबर लक जी राह खां हिन मुल्क में दाख़िल कोन थिया हुआ, पर हीअ माण्हू असली हिते जा ई रहाकू हुआ ऐं संदन ख़मीर हिन धरती जी मिटीअ मां हुआ। द्रावड़नि सनती तिजारती ऐं ज़रई लिहाज़ खां वॾी तरक़ी कई। हीअ माण्हू निहायती सुधरियल हुआ, धातु इस्तेमाल में आंदो हुआ ऐं ख़ासि तौरु टामे मां हथियार ठाहींदा हुआ। इन करे तारीख़ में उन दौर खे टामे जो दौरु चइजे थो। हूअ सोन ऐं चांदी जा ज़ेवर बि ठाहे पहिरींदा हुआ ऐं टामे जा सिका बि ठाहिया हुआ। जायूं ठाहे उन्हनि में रहंदा हुआ ऐं हिफ़ाज़त जी ख़ातिर चौधारी क़िला ठाहींदा हुआ। हूअ जहाज़ रानी जा माहिर हुआ ऐं तिजारत जे मक़सद सां समुंडनि में जहाज़नि ज़रिए सफ़र कंदा हुआ। उहे लिखण बि ॼाणंदा हुआ ऐं उन्हनि जी ॿोली इल्मो अदब ख़ूब तरक़ी कई। द्रावड़नि जी ही अज़ीम तहज़ीब 2.5 या 3,000 साल क़बल मसीह जे दरमियाने अरसे में पखड़ी। हूअ पकनि घरनि में रहंदा हुआ, कणक कपह जूं ऐं चांवर जूं पोखूं कंदा हुआ। सोन चांदी टामे जे ज़ेवरनि ठाहिण खां सवाइ ज़रदोज़ी ऐं भर्त भरण में बि कारीगर हुआ। द्रावड़ अहिड़ो त सन्हो कपिड़ो तयारु कंदा हुआ जो सॼो ताकियो छले मां टिपी वेंदो हो। हिन कपिड़े जी मिस्र, बाबल ऐं यूरोप में वॾी तलब हूंदी हुई। द्रावड़नि जो रंग कारो, नक वेकरो ऐं कदरे गुंडेदार कारियूं अखियूं ऐं कद में बिंदरा हूंदा हुआ। सिंध जे हिननि असली रहाकनि ते आर्यन काह कई। उन दौर में द्रावड़नि जा कबीला हीअ हुआ: लेबेसा, धनी, चोमोरी, पीपरू, वर्चिन ऐं संबारा। आर्यन जे अचण वक़्तु द्रावड़ जंगी फ़न में बि महारत हासिल करे चुका हुआ। वटि मज़बूत क़िला हुआ जेके दिफ़ाउ जे लाइ कमु आणींदा हुआ। उन्हनि खे पूरा चइबो हो। उहे मिटी या पथर जा बंद हुआ जेके हुननि आबकलाणी खे रोकण लाइ पंहिंजे शहरनि खे ॾिना हुआ। रगवेद में उन्हनि बंदनि ऐं क़िलनि खे शरदी यानी मौसमी क़िला कोठियो वियो आहे। आर्यन खां घणो अॻु हिंदुस्तान जे किन राजाउनि द्रावड़नि ते हमला कया, जिन में देव सरवा ऐं देवावता राजा क़ाबिल ज़िक्र आहिनि। तरासा दासियो जेको पूरो कोटिस जो पुटु हो, सो द्रावड़नि जो सख़्तु वैरी हो। हुन समूरो वक़्तु सिंध जे क़दीम रहाकनि सां विढ़ंदे गुज़ारियो। द्रावड़नि ख़िलाफ़ यूरो क़बीले भारतीयनि जी मदद कई।
पर भारतीय राजा न सिंध ते कब्ज़ो करे सघिया, न वरी द्रावड़नि खे मारे मञाए पंहिंजो ग़ुलाम करे सघिया। पर आर्यनि द्रावड़नि सां मुसलसल जंगियूं जोटियूं ऐं खेनि मञायो। सिंध जे हिननि रहाकनि जहिड़ी तरह आर्यनि सां बहादुरी ऐं दलेरी सां मुक़ाबिलो कयो, उहो साबित करे थो त हीअ माण्हू केॾा न बहादुर ऐं फ़ौजी तरबियत याफ़्ता हुआ। हुननि आर्यनि सां ख़ूब चकरियूं खाधियूं। आर्यनि जो हिकु बहितरीनु सिपह सालार ईंदड़ हो, जेको हर जंग में मक़ामी माण्हुनि सां विढ़ण लाइ आर्यनि जी फ़ौज जी अॻुवाणी कंदो हो। पर सिंधी जोधा खाइनि कतई न डिॼंदा हुआ ऐं साणुसि जंगियूं कंदा आया। आर्यनि जो हिकु रशीअ लिखे थो त 3000 वर्सी वंत, मतिलबु त सिंधी सिपाही जंगी लिबास ढके, पंहिंजो बदन वेढ़े, पाण में पकी सलाह ॿधी करे युयावती वटि गॾु थिया। पर ईंदड़ जे तीरनि तिन खे तबाह करे मौत जी गोद में लेटाए छॾियो। उन हूंदे बि सिंधियुनि आण न मञी। वरवसिन क़बीले मां हिकु द्रावड़ जोधो निकिरी निर्वार थियो, जंहिंजो नालो वासोदेव हो। हूअ इंगेरस जो बालको हो। हुन ईंदड़ सां एॾो त सख़्तु मुक़ाबिलो कयो जो आर्यनि जो हीअ सिपह सालार शिकस्त खाई भॼी वियो। उन दौर में 10 खन सिंधी सरदार पंहिंजे देश तां क़ुर्बान थिया ऐं केतिरा ई कूंदर कुसी विया। सिंध मां तोष्टा ऐं परतरधन ॿ गदार पैदा थिया, जिन ईंदड़ सां वञी याराणी ॻंढी। तोष्टा ईंदड़ खे हिकु ॻुझो हथियार वजर ॾिनो, जेको ख़ालिस सिंधी हो। उन बिजली वारे हथियार सां ईंदड़ कंहिं किला ऐं शहर साड़े नास करे छॾिया। उनखां सवाइ केतिरा ई वॾेरा बि आर्यनि सां सनमख थी हिक ॿिए खे सूखड़ियूं पाखड़ियूं ॾियण वठण लॻा। उन्हनि गदार जूं सखाऊं रगवेद में आर्यनि हीअं कयूं। सिंधुआ नदी जे कप ते रहंदड़ हिकिड़ो वॾो पटेल, जंहिंखे पंहिंजे नाले कढाइण जी वॾी सद हूंदी हुई, तंहिं ईंदड़ खे अमल सूखड़ियूं ॾेई पंहिंजे अण मिटंदड़ वाखाण उभ ताईं उसराए छॾी। उन्हनि वतन जे वेरियनि ऐं पाण वणाईंदड़नि जी मौजूदगी में बि सिंधियुनि आर्यनि जो जंहिं बहादुरी ऐं जुवान मर्दी सां मुक़ाबिलो कयो, तिन जो मूर्खनि दिलि खोले दाद ॾिनो आहे। भेरूमल महरचंद आडवाणी लिखे थो त सिंधू माथर जे क़दीम रहाकनि आर्यनि खे पंहिंजे मुल्क में पेर खोलणु न थिए ॾिनो ऐं साणनि सख़्तु चकरियूं खाधियूं हुआऊं। उन्हनि चकरियुनि खाईंदे हज़ारे अण आर्या लोक मारिजी विया। किन अण आर्यनि ॿेड़नि ऐं जबलनि में वञी पनाह वरिती, जितां पोइ वझ वठी आर्यनि ते काहे ईंदा हुआ। मंझंदि क़ुर्बानी जो अंग जझो हो ऐं देश भॻती हुयनि। पंहिंजे देश जे बचाव ख़ातिर पंहिंजो सिर तरी ते रखी अंत घड़ी ताईं आर्यनि सां विढ़िया। न्याज़ हुमायूनी लिखे थो त द्रावड़नि आर्यनि सां सख़्तु मुक़ाबिला कया ऐं हुननि खेनि जेका तोणी तपाए ॾिनी, तंहिंजी मोट में खेनि अण आर्यो ऐं दियत कोठियो वियो। होॾां उहे ई अण आर्या खाइनि वधीक सुधरियल हुआ। हीउ दस्तूर आहे त हाकिम क़ौम खणी केॾी बि वहशी अण सुधरियल ऐं ज़ालिम हुजे, पर उहा महकूम क़ौम ते रोब ज़रूरु रखंदी आहे ऐं उनखे जाहिल ॼट ऐं बेवकूफ़ सॾींदी आहे। आर्यनि बि पंहिंजे भरम खे लिकाइण ख़ातिर द्रावड़नि खे असर, देयत, दानू, राकास, अण आर्या ऐं ॿिया अगरा नाला ॾिना। हुननि खेनि किरछण यानी कारो, दास ऐं दसियो सॼियो। हालांकि उहे द्रावड़ खाइण क़ाबिल ऐं माहिर हुआ। मिसिस मानी शाहूकार लिखे थी त आर्यनि जी सिंधू माथर में अचण खां अॻु द्रावड़, दास ऐं ॿियूं पुराणियूं ॾेही क़ौमूं उलूम ऐं फ़नून जी वॾे उरूज ते पहुतल हुयूं। पर हिननि ज़ालमनि जे अचण सां कसाबनि खां क़ाइमु थियल सिंध जी सियासी, समाजी ऐं मज़हबी जोड़जक दरहम बरहम थी वई। घरनि ऐं शहरनि में आॾण जो हुनर हज़ारनि सालनि ताईं वरी न उसरियो ऐं खेती जो धंधो बि कुझु सदियुनि ताईं डावांडूल थी वियो। आर्यनि द्रावड़नि खे होलनाक सज़ाऊं ॾिनियूं, जहिड़ोकि जेरे बाह में साड़णु, उन्हनि जे उज़वनि खे बेकार करणु, उन्हनि खे दरिंदनि ऐं खूनखार जानवरनि खां फाड़ाइण, खेनि जानवरनि जी खल में सिबाइण ऐं खेनि ॿारनि बचनि समेत ज़िबह कयो। मौलाई शीदाई लिखे थो त आर्यनि द्रावड़नि जी ॿोली खे
मीर धरा वाछा नालो ॾिनो ऐं खेनि धिकार मां अनासां यानी नक फिटा सॾण लॻा। अहिड़ी दुश्मनी नफ़रत ऐं धिकार हूंदे बि हू आगाटनि द्रावड़नि खे सुफ़े हसी तां मिटाए न सघिया। परो शाह सोक्ता वारा अशार में ॾेखारियल आहे त आर्या क़ौमनि पहिरियों भेरो सिंध जे आगाटनि रहाकनि ते शोधरा यानी नीच क़ौम नालो रखियो हो। उहे आर्यनि जी साहिबी अंदरि समाजी तौरु ग़ुलाम शुमार थियण लॻा। आर्यन सिंध जे पुरमन समाज ऐं बिरादराना समाज में ज़ात पात जो रिवाज विझी हितां जे अवाम खे पंहिंजो ख़ादम बणाए ज़ात पात जे तलसमी शिकंजनि में अहिड़ी तरह फासायो जो हू इंसान जे शरफ़ खां महरूम रहिया। हुननि हथरादू धर्मी कानून ठाहे अवाम खे मजबूर ऐं महकूम बणाए छॾियो। मनोसमर्ती मूजिबि शोधर माण्हू कुते मिसल आहिनि। उन करे जॾहिं ब्राह्मण खाधो खाए त शोधर अहिड़े हंधि वेहे जो ब्राह्मण जी मथसि नज़र न पइजी सघे। ॿियो फ़क़्रो आहे त जेको शख़्स शूदर खे मज़हब ऐं इबाद जो सबक़ ॾिए थो उहो शूदर सुमेत दोज़ख जो ॿारणु थींदो। आर्यन जी हिन तंग नज़री ॿियाई ऐं तअसुब करे सिंध खे वॾो नुक़सानु पहुतो ऐं DC सीन जे लफ़्ज़नि में ज़ात पात जो मतभेद हिकु इंसान खे ॿिए इंसान खां दूर कंदो रहियो। समाज जो हेठियों तबिको ऊचे तबिके जी इस्तबदाद जी चकीअ में पिड़जी रहियो हो ऐं मथसि इल्म जो दरवाज़ो बंदि रहियो। मतिलबु त द्रावड़नि वतन जी सालिमियत ऐं बका लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं ऐं हिकु बासलाहियत जंग जूं क़ौम वांगुरु मुक़ाबला कया। हिन मज़मून जो उनवान हो द्रावड़नि जो दौरु, जेको लिखियो हो दादा सिंधी। ऐं हीउ मज़मून असां अव्हां लाइ चूंड कयो सिंधियुनि जी फ़ौजी महारत किताब मां। ऐं हाणे प्रोग्राम में शामिलु करियूं था हाइड पार्क मां हिकिड़ो ख़त। इहो लिखियो आहे ग़ुलाम अली गुल बिजोरे ऐं जंहिंजो उनवान आहे ठटे मां समाजी बुरायूं केरु ख़तमु कराईंदो। हूं त समाज केतिरनि बुराइनि सां भरियो पियो आहे। नंढियूं नंढियूं बुरायूं तोड़े वॾियूं बुरायूं समाज खे अॾो ई जीअं खाए रहियूं आहिनि। पर ठटे सुमेत समूरी साहिली पट्टीअ में गुटके खाइणु तोड़े मैन पुड़ी वारे रिवाज ॼण त नौजवान नसल खे तबाह करे छॾियो आहे। जॾहिं बि को पुलिस अमलदार नओं ईंदो आहे त हूअ पंहिंजी धाक दॿो क़ाइमु करण जे लाइ छापा त हणंदो आहे, 2-3 गिरफ़्तारियूं त कंदो आहे, पर पोइ वरी 4 पैसनि एवज़ ॼण त चुप जो अरोज़ो रखी छॾींदो आहे। हिन भेरे बि ईअं ई थियो आहे। कुझु कारवायुनि बाद मुसलसल माठार थी वई आहे। गुडके तोड़े मैन पुड़ी जो विकिरो सरेआम शुरू थी वियो आहे, जंहिंजे करे नौजवान मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वकोड़जी विया आहिनि। ख़ासि करे वात जे कैंसर जो मर्ज़ ॾींहों ॾींहुं वधे पियो। हुकूमत खे न सिर्फ़ु गुटको रोकाइण लाइ क़दम खणणु घुरिजनि, पर उन सां गॾोगॾु जागृता मुहिम हलाइणु खपे त जीअं ठटे जा माण्हू बीमारियुनि खां बची सघनि। हीउ हुयो हाइड पार्क मां हिकिड़ो ख़त जेको ग़ुलाम अली गुल बिजोरे लिखियो। इन ते प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पुॼे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तॾहिं ख़ैर। अल्लाह निगहबान। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ
सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मान वारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।